आगाह कयो आहे अहम ख़बर आहे नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक के सॾ ते मुख़्तलिफ़ शाखुनि ऐं वाहन में पानी जे हथरादू खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर खां आगाह कई पिया पानी जे हथरादू खोट बंद करे असांखे बदहाली खां बचाए वञे। अॻवाननि इहो मुतालबो कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ शाखुनि ऐं वाहन में पानी जे हथरादू खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर बशीर लगारी खां। बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, अवांखे ॿुधायां त अॼु 3 ॾींहं बि नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक के सॾ ते क़ौमी अवामी तहरीक के कारकुननि ऐं आबादकारनि पारां नसीराबाद तालुके जे आसर बिराज, तिंजड़ी शाख, खुआवल शाख, मंगियो शाख ऐं ॿियूं जेके तालुके जूं शाखियूं उन में ज़रई पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कढी बादरे नसीराबाद रोड ते तिंजड़ी शाख जी पुल ते एहतजाजी धरणो हंयो वियो आहे। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ एडवोकेट इनायतुल्लाह सुन्यो, ज़मीर मुगेरी, इनामुल्लाह खांदड़ो, काशिफ गादी ऐं ॿियनि चयो त असां जेको आपाशी कामोरा जेके आहिनि उहे हथु वठी असांजे आर्थर ब्रांच जेको आहे RD चोटीअ वटि जेको आहे उन जा रेगुलेटर बंदि कराए मथियनि बासर आम ज़मींदारनि खे जेको आहे पाणी असांजो विकिरो करे ॾेई रहिया आहिनि। उते जॾहिं त हिन वक़्तु सारियालो फ़सुलु थी रहियो आहे ऐं असांजे नसीराबाद तालुके में हिन वक़्तु ई सारियाले फ़सुल जो जेको बेजारो न पोखे सघियो आहे, उन्हनि जो इहो बि चवणो हुयो त सारियाले फ़सुल जो जॾहिं बेजारो पोखिबो आहे त उनखे घटि में घटि तयारु थियण लाइ 25 खां 27 ॾींहं खपंदा आहिनि। हाणे अॼु जुलाई जी 5 तारीख़ आहे। हिन वक़्तु ई असां सारियाले फ़सुल जो बेजारो न पोखे सघिया आहियूं। हाणे जॾहिं असां पाणी जॾहिं ईंदो ख़बर न आहे कॾहिं ईंदो, जॾहिं पाणी अचे उन खां पोइ असां बेजारो पोखियूं त इहो वञी अगस्त में असांजो रोंबो न थी सघंदो, सारियालो फ़सुलु न थी सघंदो। इन करे ठीक है बशीर, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।